बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर साल वांगुर इन साल भी असांजे स्कूल यूसी परियाली जी तरफ़ मां जेके स्कूल आया आहिनि तक़रीबन जेको आहे सो 6 स्कूल आहिनि जेके उन में जेको आहे सो आलीपुरा, वीरमगोठा ऐं पिंडी कंधिरा जेको आहे सो एहसान जोगी आहिनि स्कूल 2 परियाल स्कूल 1 ख़ुदि पाण बि आहिनि जेके ॿारनि जो तक़रीबन ॿारनि जो तादाद हिते तक़रीबन जेको आहे हिन वक़्तु जेको आहे सो जेको अंगु अखर आहे वो तक़रीबन 300 खां 350 जे विच ते हिते आहे जेको आहे। असांजी कोशिशि आहे त ॿारनि खे असां हर सहूलियत मुहैया कयूं जेको आहे सो जेकी ज़रूरियात जेके बि आहिनि ॿारनि खे जेको आहे जेकी ज़रूरियात आहिनि उहे असां पूरी कंदासीं इंशाअल्लाह जेको आहे सो ऐं कयूं बि पिया जेको आहे ईअं न आहे त नथा कयूं जेको आहे सो उहे उन जा ज़रूरियात बि पूरी कयूं था जेको आहे पाणी थधो थिए जेको आहे सफ़ाई स्कूल जी जेको आहे हर शइ जेको आहे ॿियो ॿारनि जी जेको आहे मतिलबु त इन जो बिजलीअ जो निज़ाम जेको आहे उहो बि असांजो बिल्कुलु असांजो ओके आहे जेको आहे इन हिसाब सां जेको आहे टोटल घणा ॾींहं पेपर हलंदा असां तक़रीबन जेको आहे सो असांजा हिते 8 हफ़्तो पूरो हलंदा जेके हिते जी हा। ऐं हिते जेको आहे मुख़्तलिफ़ स्कूलनि खां बि जेको आहे सो जेके उस्ताद आहिनि असां उन्हनि जी बि जेको आहे हिते ड्यूटी हणंदा आहियूं जेको आहे अच्छा तालीम जे बाला ऑफिसरनि टीओ किंगरे तरफ़ां तव्हां कहिड़ी सहूलियत ॾिनी हुई कहिड़े तताउन कयो आहे तव्हां सां? असांखे सहूलियत जेको आहे सो त अहिड़ी अञा ख़ासि न आहे बाक़ी जेको आहे सो ख़ासि करे जेको असांजो जेको आहे सो इहो फोकल पर्सन जेको आहे सो वधीक जेको आहे तव्हां उन सां बि राब्तो करे सघो था शायदि त सभु इन जेके आहिनि मीटिंग अटेंड करणु इहे जेके आहिनि से सभु उहे पाण कंदा आहिनि कंहिं खे न तव्हां सां इन सेंटरनि बारे में हर सेंटर सां उन्हनि कहिड़ो माना हिकिड़ो तावन कयो आहे कहिड़े क़िस्म जी जेका तव्हां सां तावन कयो आहे? अहिड़ी क़िस्म जी तावन को बि न कयो आहे जीअं हलंदे हिकिड़ो ॾिसो न हिकिड़ो पेपर आहे चाक सिस्टम आहे या हिकिड़ो जेको थधे पाणी जो को बोतलूं मुहैया कई वेंदियूं आहिनि या को टेंट वग़ैरह या हिकिड़ो सिक्योरिटी हूंदी आहे या हिकिड़ो ॿियो को तावन हूंदो आहे सोलर सिस्टम वग़ैरह जो हिन जो अहिड़े गर्मियुनि में हेड़नि में मौसम ॿार इम्तिहान ॾियण आया आहिनि ज़रूरु सेंटर आहे उते 300-400 ॿार गॾु वेहे थो त छा नथो घुरिजे? हर शइ जेको आहे करणी पवंदी आहे जेको आहे अहिड़ी ॻाल्हि त असां नथी आहे जेको आहे बाक़ी असां अलाह रब जो शुक्र आहे जेको आहे त असां परियाले में जेको आहे स्कूल 1 में जेको आहे हर शइ जेको मौजूदु आहे जेकी बि सहूलियत आहे ॿारनि जी जेको आहे उहा बिल्कुलु असां वटि जेको ओके आहे ऐं जेको आहे ॿियो त उस्तादनि जे लाइ बि